नाज़रीन अस्सलाम वालेकुम। असांजे इंटरव्यू सेशन में तव्हां सभिनी खे भलीकार। असां तव्हांखे मुख़्तलिफ़ महिमाननि सां मुलाक़ात कराईंदा रहंदा आहियूं। अॼु असांजो महिमान आहे सैयद सरदार शाह इंस्टीट्यूट लॉ कैंपस यूनिवर्सिटी में पढ़ाईंदा आहिनि, पाण प्रोफेसर आहिनि ऐं ख़ुशी जी ॻाल्हि इहा आहे त पाण PhD प्रोफेसर आहिनि। असां उन्हनि खां पुछंदासीं त PhD करे पाण पढ़ाई जी तरफ़ कीअं आया, छो जो असां वटि त सभु को लॉ करे ऐं प्रैक्टिस करण जी कोशिशि कंदो आहे, त पाण PhD करण खां पोइ वरी जेको आहे सो प्रोफेसर थियणु पसंदि छो कयो। सो सरदार शाह साहब, तव्हांखे असांजे प्रोग्राम में भलीकार। ऐं मुंहिंजो पहिरियों क्वेश्चन जेको आहे उहो तव्हां खां इहो आहे त तव्हां थोरो ब्रीफ तव्हां पंहिंजी तालीम ऐं पंहिंजे जेको आहे सो लॉ जे बारे में तव्हां वटि जो PhD जी जेको आहे सो कहिड़े सब्जेक्ट में तव्हां PhD कई आहे उन जे बारे में थोरो ॿुधायो। मैडम, मुंहिंजी बेसिक तालीम त ॿिए कंहिं सब्जेक्ट में हुई, पर लॉ मूं 2008 में दाख़िला वरिती, कानून पढ़ियासीं। पढ़ण खां पोइ लॻो त इहो इंट्रस्टिंग सब्जेक्ट लॻो। उन खां पोइ 2012 में यूनिवर्सिटी में टीचर्स जूं परमानेंट जॉब्स आयूं। अलहमदिल्ला अप्लाई कयोसीं, हुन में टीचर थी वियसि, हलियो उस्ताद थी आयसि एज़ ए लेक्चरर। फैमिली में बैकग्राउंड में बाबा प्रोफेसर रहियो आहे। इहो तव्हां ॿुधाईंदा हलो त तव्हां कंहिंजा फर्ज़ंद आहियो। मुंहिंजे वालिद साहब जो नालो प्रोफेसर कलंदर शाह हो। अल्लाह जन्नत नसीब करे 2-4 साल में साईं जान छॾियो। यूनिवर्सिटी में जॉब्स आयूं त बाबा मूंखे सॾु करे चयो त तव्हां वकालत खां प्रेफरेंस टीचिंग खे ॾियो। त मुंहिंजो पहिरियों इहो सुवालु हुयो त बाबा वकालत में त ॾाढो चार्म आहे, पैसो आहे ऐं हर को माण्हू वकील थियणु थो चाहे। त बाबा मुस्कुराए मूंखे चयो त असां उस्ताद आहियूं ऐं टीचिंग एंड प्रीचिंग इज़ द वर्क ऑफ प्रॉफिट्स। तव्हां इहो ऑप्ट करियो। पैसे कमाइण जा हज़ार ज़रिया ॿिया बि थी सघनि था, ऐं ख़ासि तौर ते सिंध यूनिवर्सिटी इन करे जो यूनिवर्सिटी असांखे अव्हांखे पालियो आहे। असां ऐं ॼाओ सिंध यूनिवर्सिटी कॉलोनी में हुअसि, तॾहिं बाबा यूनिवर्सिटी में उस्ताद हूंदो हुयो, लेक्चरर हूंदो हुयो शायदि। त अव्हांखे पालजण में, तरबियत में, तव्हांजे नशोनुमा में यूनिवर्सिटी जो वॾो रोल रहियो आहे, त तव्हां यूनिवर्सिटी खे सर्व करियो। पोइ 2015 में मुंहिंजी 14 में LLM थी। अलहमदिल्ला LLM बि मूं फस्ट पोजीशन खई, फैकल्टी टॉप कयो हुउमि। 2015 में वरी मलेशिया हलियो हुयुसि PhD करणु लॉ में, ऐं मुंहिंजो फोकस इहो हुयो त लॉ में PhD करे वरी वापसि अची करे पंहिंजी क़ौम जा नौजवान तयारु करियां, उन्हनि खे पढ़ायां ऐं फर्दर उन्हनि खे हायर एजुकेशन मोकिलियां, पर्टिकुलरली लॉ में। सो लॉ में माण्हू PhD कोन था कनि, सिर्फ़ु LLB जी डिग्री ते हो सुप्रीम कोर्ट जे चीफ जस्टिस ताईं बि पुॼी था वञनि। वकालत में तमामु वॾा नाला आहिनि जेके सिर्फ़ु LLB जे बुनियाद ते थी विया आहिनि हलिया। त LLM रेयर था कनि माण्हू हाणे, छो जो LLM जी डिमांड थी आहे मार्केट में। मुख़्तलिफ़ इदारा पंहिंजा लीगल एडवाइज़र जॾहिं अपॉइंट था कनि त उहे चवनि था बाबा उहे क्वालिफाइड माण्हू वधीक हुजनि, त उहे LLM खे प्रेफरेंस था ॾियनि। त LLM मैक्सिमम एजुकेशन आहे हिकिड़े वकील जे लाइ, त PhD त ॾुखी आहे ऐं छो कनि। मूं इन करे कयो, मुंहिंजा 2 रीज़न हुया। हिकिड़ो त बाबा जी ख़्वाहिश हुई त मुंहिंजे औलाद चयो बाबा सॼे सिंध में हज़ारनि जे तइदाद में माण्हुनि खे पढ़ायो, 100 जे तइदाद में माण्हुनि खे PhDs करायूं, त उनजो ख़्वाहिश हुई त मुंहिंजे औलाद मां केरु करे। शायदि मूं में उमेदु ॾिठी वई त मूंखे उनजी पैट्रनेज कई। ॿियो इहो त मुंहिंजी पंहिंजी ज़ाती ख़्वाहिश, छो जो एकेडमिक साइड अची वियसि हलियो, त हाणे उते PhD जी नीड बि हुई ऐं रिसर्च जी नवां शयूं ॻोल्हण जी, रिसर्च जी कमु करण जी। त पोइ मूं PhD न अची वियसि हलियो। 2015 में मलेशिया वियसि, 4 सालनि में मूं PhD जो कमु पूरो करे वरितो। यूनिवर्सिटी ऑफ मलाया मां पढ़ियासीं, जेका वर्ल्ड रैंकिंग ते हींअर टॉप 65 ते आहे। तमामु वॾी सुठी यूनिवर्सिटी आहे। उतां PhD करे वरी अची मूं पंहिंजी ड्यूटी जॉइन कई ऐं 2020 खां वठी फर्दर हाणे काफ़ी सारा स्टूडेंट्स, मुंहिंजो अंदाज़ो आहे त 50 खां मथे स्टूडेंट्स खे फॉरेन डिफरेंट प्रोग्राम्स में PhD, कुझु स्कॉलरशिप्स में, कुझु उन प्रोग्राम में मोकिले चुको आहियां। 50 जे 60 जे क़रीब स्टूडेंट्स खे रिसर्च सेखारी आहे, जेके मुख़्तलिफ़ रिसर्च जर्नल्स में रिसर्च पेपर पिया लिखनि। हिकिड़े 2 स्टूडेंट्स खे त अलहमदिल्ला उन्हनि किताब लिखियो आहे। ख़ासि तौर ते हिकिड़ी असांजी स्टूडेंट आहे हिरा, उन मुंहिंजे लेक्चर्स खे नोट डाउन करे उन ते किताब लिखियो आहे रिसर्च मेथडोलॉजी जो, जेको ॾाढो कामयाबु बियो आहे। पंजाब में लेन कॉलेजिस में पढ़ायो थो वञे। सो टीचिंग इन करे अची वियसि हिन में, ऐं PhD जे करे बेसिक मोटिव इहो हुयो, मुंहिंजो एम इहो हुयो त वञी करे
पंहिंजे क़ौम जे कुझु दोस्तनि खे अगरि PhD कराए सघां थो, पढ़ाए सघां थो, छो जो सिंधी स्पीकिंग PhDs कोन्हे, मूंखे अॼु ॾींहं ताईं को बि कोन मिलियो आहे। अच्छा, तव्हां मतिलबु लॉ करण खां पोइ तव्हां वटि यकीनन तव्हां को सब्जेक्ट चूज़ कयो हूंदो, त तव्हां PhD कहिड़े सब्जेक्ट में कयो? मुंहिंजो PhD त बेसिकली लीगल एजुकेशन ते फोकस हुई, पर जॾहिं आउं हिते आयसि ऐं उते बल्कि मलेशिया में बि हुअसि आऊं, त उते कंहिं दोस्त मूंखे मिलियो हुयो, उन मूंखे तॾहिं बि चयो हुयो त अव्हां एनवायरमेंट में अचो। एनवायरमेंट में माण्हू आहिनि ई कोन्हे, एनवायरमेंटल लॉ में त पूरी दुनिया में माण्हू कोन्हे, ऐं सिंध जी त ॻाल्हि ई नथो करियां, पाकिस्तान में पूरी दुनिया में माण्हू थोरा आहिनि, बल्कि यूनाइटेड नेशंस में अक्सर मुल्कनि जंहिंमें जेके हो पंहिंजा रिप्रेजेंटेटिव मोकिलनि था, उहे लॉ में एक्सपर्ट न आहिनि, एनवायरमेंटल लॉ में। अच्छा, पोइ हिते पुॼे जॾहिं मूंखे MA जो अहसासु थियो, ऐं ज़ाहिर आहे असीं ॻोठ में रहूं था, नेचर सां वधीक अटैच आहियूं, त पोइ हिते अची करे मूं एनवायरमेंटल लॉ पढ़ाई। मूंखे 25 साल आहे एनवायरमेंटल लॉ पढ़ायां पियो। अच्छा, हाणे असांजे नाज़रीन खे इहो ॿुधायो त एनवायरमेंटल लॉ जेको आहे उहो बेसिकली छा आहे? कहिड़ियुनि शयुनि खे असीं ॻंढे चई सघूं था त हिननि सभिनी शयुनि ते जेको आहे सो माहौलियात जो कानून लागू थिए थो? हिकिड़ो अंग्रेज़ी में टर्म इस्तेमालु थींदो आहे बायोडाइवर्सिटी। हर उहा शइ जेका इंसान खे या चरिंद परिंद खे जीअण में सपोर्ट करे थी, उहो उनजो हिस्सो आहे। चाहे उहे जबल पहाड़ हुजनि, चाहे उहे समुंड पाणी हुजनि, ढंढूं हुजनि, या दरिया वाह हुजनि, या जीवत हुजे। जीवत में पोइ वण ॿूटा बि थियनि था ऐं जानवर बि आहिनि, इहे सभु जा सभु माहौल जो हिसो आहिनि। असां इंसान बि उनजो हिकिड़ो हिसो आहियूं, पर अफ़सोस जो असां इंसान ई उन जे माहौल जे बिगाड़ में वॾे में वॾो कंट्रीब्यूटर असां आहियूं, जानदार ॿिया एतिरा वीचारा कोन्हे। छो त असां जेकॾहिं ॾिसूं त असां हींअर जेको इंडस्ट्रियल वेस्ट क्रिएट था कयूं, इहा मुंहिंजे ख़्याल में त सभिनी खां वॾी जेका आहे असां ह्यूमन जेका आहे असां भञकड़ी थो करे तव्हांजे माहौलियात खे जेको आहे सो ख़राबु करण जी। कल्ह टियों ॾींहुं हिकिड़ो मूं इंटरनेशनल कोर्स पे ॾिठो, पढ़ियो पे, बल्कि करे छॾियमि। उहो हुयो, उन में हुयो त 34% जेको माहौल गदलाण फैलाए थो, सो एनर्जी सेक्टर थो बदिलाए। एनर्जी सेक्टर 24 सेक्टर बदिलाए थो तव्हांजी इंडस्ट्री। 10% असीं माण्हू था गदलाण फैलायूं, जेको असांजो जेको डोमेस्टिक वेस्ट जेके असां चऊं था। मतलब पूरी दुनिया में असीं 10% जेको आहे सो ह्यूमन बीइंग जेके डोमेस्टिक जेको आहे सो वेस्ट क्रिएट था कयूं। 34% हाईएस्ट जेको रेशो आहे सो एनर्जी सेक्टर आहे। अच्छा, भला हाणे असांखे इहो ॿुधायो त असीं जेकॾहिं चऊं था त असां वटि माहौलियात हिकिड़ो लॉ आहे, असीं इंसान जेको आहे सो किथे किथे इन कानून जी भञकड़ी कयूं था ऐं कहिड़े तरीक़े सां कयूं था? पहिरीं ॻाल्हि इहा त असांखे कानून जी लाइल्मी आहे, शऊर कोन्हे। असां वटि 90s जे दौर में हिकिड़ो पाकिस्तान एनवायरमेंटल प्रोटेक्शन एक्ट ठहियो। ठीकु आहे। 18 तरमीम खां पोइ एनवायरमेंट जी जेका डिपार्टमेंटी शोबो हो उहो सूबनि खे मिलियो। सिंध सूबे 2014 में ठाहियो सिंध एनवायरमेंटल प्रोटेक्शन एक्ट। मज़बूत कानून आहे। लाइल्मी जे करे, असां लाशऊर हुजण जे करे, असां पंहिंजे घर जो किचिरो ॿाहिरि उछलाइण खां वठी करे, पाणी जो निकाल खां वठी करे, असांजे रस्तनि घिटियुनि गलियुनि खां ओवरऑल असां उन जिथे बि ॾिसंदासीं उन कानून जी किथे न किथे भञकड़ी हर माण्हू असां मां करे थो। इवन सिविलाइज़्ड जेके सो कॉल्ड पाण चऊं त सुठनि मुआशरनि में माण्हू रहनि था, वॾियुनि हाई फाई सोसाइटीज़ में रहनि था, किथे न किथे उन्हनि जे हथां बि माहौल जो थिए थो, गदलाण थिए थी। ॿियो असां वटि जेके ऑटोमोबाइल गाॾियूं था इस्तेमालु करियूं, हाणे दुनिया में कॾहिं बि हिकिड़ी गाॾी मालिक ॿिए जे नाले ट्रांसफ़र तेसि ताईं कोन करे सघंदो आहे जेसि ताईं उन गाॾी जी फिटनेस न थिए। बिल्कुलु। असां वटि फिटनेस गाॾी जी ट्रांसफ़र त परे जी ॻाल्हि आहे, रोड ते हलंदड़ गाॾियुनि जी फिटनेस नथी चेक कई वञे, उन्हनि मां धुओं निकिरंदो पियो आहे ऐं तव्हांखे को बि मतिलबु रोकण वारो कोन हूंदो आहे, हालांकि बीठा हूंदा आहिनि, ट्रैफिक पुलिस जा माण्हू बीठा हूंदा आहिनि। मां हिन जे एनवायरमेंटल लॉ जे ज़मरे में हे जेके शयुनि में मिलावट था कनि, खीर में मिलावट आहे, खाधनि में मिलावट आहे, उन्हनि ते बि इहो कानून लागू थिए। अच्छा, हाणे तव्हां इहे सभु एतिरियूं ॻाल्हियूं ॿुधायूं, मूंखे हाणे तव्हां खां इहो सुवालु पुछणु खपे त जॾहिं असां वटि एनवायरमेंटल लॉ मौजूदु आहे, यकीनन ऐं सम्झां थी त असांजे आइन में उनजो किथे न किथे हिसो मौजूदु हूंदो, त असांजे मुल्क में एॾी बेदर्दी सां इन लॉ जी भञकड़ी थिए थी। रोज़ानो सुबुह खां वठी राति ताईं
जॾहिं इहो लॉ जेको आहे उनखे असीं उनजी भञकड़ी कयूं था त को बि असांजो हथु रोकण वारो या असीं हिक ॿिए जो हथु रोकण जे लाइ असां जेको आहे सो हिमत नथा कयूं, इन जो सबबु छा आहे? इन ॿ सबब आहिनि वॾा। हिकिड़ो त कानून पाकिस्तान में सुठा आहिनि, कानून ख़राबु न आहिनि, कानून ते अमल दरामद कोन्हे। उन जे पोयां या त असां वटि जेको कानून खे इम्प्लीमेंट कराईंदो आहे एग्ज़ीक्यूटिव, उन्हनि जी कोताही आहे। ॿियो इहो त असांजी मुआशिरे जी, असांजे माण्हुनि जी या असांजी गवर्नमेंट जी ॾिठो वेंदो प्रायोरिटी छा आहे। मिसाल जेका बि गवर्नमेंट असां वटि अचे थी उनजी पहिरीं प्रायोरिटी आहे लोन वठूं, मुआशी तौर ते स्टेबल थियूं। को बि प्रायोरिटी हेॾां नथो ॾे वणनि ॾे, वण पोखण ॾे, माहौल जी बहितरी ॾांहुं। उन जे नतीजतन जॾहिं प्रायोरिटी गवर्नमेंट जी नथी ॾे, अवेयरनेस नथी मिले, त असां वटि माण्हुनि खे नॉलेज कोन्हे। एनवायरमेंटल प्रोटेक्शन एक्ट जेको सिंध जो आहे, इन में चिठो लिखियलु आहे त उनजी जेका एजेंसी हूंदी उहा कंपेन हलाईंदी, स्कूल्स में, कॉलेजिस में अवेयरनेस जा सेशन्स कंदी, उन्हनि खे सेमिनार्स करणा आहिनि, उन्हनि खे अवेयरनेस जूं कमेटियूं ठाहिणियूं आहिनि। मूं त किथे कोन ॾिठो आहे सिंध में। अच्छा, हाणे उन कमेटी खे या उन एनवायरमेंटल एक्ट ते जेको सिंध हुकूमत खे जेकॾहिं उहा अमल न पई करे त उनखे चेक करण जे लाइ को प्रेशर ग्रुप आहे असां वटि, जेको असीं चई सघूं त इहो एक्ट जेकॾहिं इम्प्लीमेंट न पियो थिए त एनवायरमेंट सां मुहबत करण वारा माण्हू या इन एक्ट खे लागू कराइण जे लाइ माण्हुनि का एफर्ट कई आहे या केरु करे सघे थो? मुख़्तलिफ़ NGOs त कमु कनि पियूं, मुख़्तलिफ़ ऑर्गेनाइज़ेशन त कमु कयूं, पर असां वटि जेके सघारियूं धुरियूं आहिनि, ताक़तवर धुरियूं आहिनि, डिसीशन मेकर्स आहिनि, पॉलिसी मेकर्स आहिनि, उन्हनि जी टॉप प्रायोरिटी इन्वायरमेंट कोन्हे। मिसाल असां वटि मूंखे एनवायरमेंटल एजेंसी जो कमु थींदो, मूं किथे कोन ॾिठो आहे। उन्हनि खे कानून जे कटहरे में केरु वठी वेंदो? उनखे कानून जे कटहरे में असां सभु वठी अची सघूं था। ॾिसो, कुझु शयूं अहिड़ियूं हूंदियूं आहिनि जेके ज़ाती प्रॉपर्टी हूंदियूं आहिनि, हिकिड़े माण्हू जी पंहिंजी मिल्कियत हूंदी आहे। हिकिड़ियूं शयूं अहिड़ियूं आहिनि जेके क़ौम जी मिल्कियत हूंदियूं आहिनि। हीअ धरती, हीअ इलाइक़ो, हीअ असांजो मुआशिरो, हीअ सॼो असांजी क़ौमी मिल्कियत आहे। इन में हर माण्हू ते फ़र्ज़ु आहे त करे, ऐं आउं ख़ासि तौर ते इन ते आउं यकीनन ज़िम्मेदार कंदुसि पंहिंजे वकील दोस्तनि खे, छो जो दे नो इट। अच्छा, उन्हनि खे कानून जी ख़बर आहे, उन्हनि खे इहा बि ख़बर आहे त कीअं प्रोसीजर हलंदो, कीअं उन्हनि खे कानून जे कटहरे में आणिबो, उन्हनि खे अॻियां वधणु खपे। पर जीअं पाण चयो, हींअर असां चई सघूं था त हींअर कारूंझर जो मसइलो थियो त उन में हिकिड़ो मुंहिंजे ख़्याल में हुतां जो थरपारकर जो हिकिड़ो वकील, उन ॾाढो ज़बरदस्त किरदारु अदा कयो आहे। पर हूअं असांजा वकील बिरादरी असांखे नज़र नथी अचे इन्हनि मतिलबु सोशल इशूज़ ते बीहंदे असांखे नज़र। बिल्कुलु तव्हांजी ॻाल्हि ठीकु आहे, चंद आहिनि, ऐं नथो चवां त कोन्हे सफ़ा, चंद आहिनि, पर जीअं पाण चयो त उन्हनि जी प्रायोरिटीज़ में ॿियूं बि जाम सारियूं शयूं शामिलु आहिनि। कारूंझर में उन दोस्त कमु कयो छो जो उनजे घर जो मसइलो हो। इहा सितम ज़रीफ़ी आहे त कारूंझर उनजे घर जो मसइलो न आहे, कारूंझर मुंहिंजे घर जो मसइलो बि आहे, कारूंझर अव्हांजे घर जो मसइलो बि आहे। ऐं सिर्फ़ु कारूंझर ई छो, हे थाणे बुलाखान जा पहाड़ आहिनि, हे खीरथर जा पहाड़ आहिनि, मुंहिंजी मंछर सॼी ख़राबु थी वई आहे, मुंहिंजी किंजर सॼी ख़राबु लॻी पई आहे। मंछर जो पाणी त वापराइण जहिड़ो ई कोन्हे। उन ते केतिरियूं सवनि जे तइदाद में फैमिलीज़ रहनि थियूं, उन पाणी ते डिपेंडेंट आहिनि। उहो पाणी पीअण जे त लाइक़ु ई कोन्हे, ऐं उहो पाणी वरी असांजे सिंधू दरिया जे थ्रू वरी असांजे मोकिलियो वञे। अच्छा, हाणे जेको मंछर जो पाणी आहे या किंजर जेको पाणी आहे उहो पल्यूट थियो आहे, त उन जी पल्यूशन जा जेके सबब आहिनि, ज़ाहिरी ॻाल्हि आहे त असां जेकॾहिं ॻोल्हींदासीं त को न को त असांखे मतिलबु रिस्पॉन्सिबल उनजो नज़र ईंदो, इंडस्ट्री, ठीकु आहे न। ऐं असां वटि को बि मतिलबु अहिड़ो इदारो कोन्हे या का बि अहिड़ी एजेंसी कोन्हे जेका उन्हनि सभिनी शयुनि खे रोके सघे, आवाम जे अंदरि आगाही कोन्हे। हाणे इहा सॼी जेका मतिलबु जेका माहौलियात खे बचाइण जो हिकिड़ो ईअं सम्झो त पूरो हिकिड़ो इंफ्रास्ट्रक्चर हुजणु खपे, उहो कीअं ठहंदो? सो असां वटि हिकिड़ो वॾे में वॾो इंफ्रास्ट्रक्चर गवर्नमेंट जी सूरत में आहे। सिंध एनवायरमेंटल प्रोटेक्शन एक्ट थो चवे त पहिरीं हिकिड़ी काउंसल ठहंदी जंहिंमें तमामु हाई लेवल जा माण्हू हूंदा, MPAs हूंदा, उन में तव्हांजा चीफ सेक्रेटरी समेत उनखे लीड चीफ मिनिस्टर कंदो, इन लेवल जा माण्हू हूंदा, सगारियूं धुरियूं हूंदियूं। वरी उहा काउंसल सॼो रन कंदी, पॉलिसी मेकिंग कंदी ऐं सिस्टम हलाईंदी, ऐं उनजी एजेंसी जेका मोस्ट पावरफुल एजेंसी उन्हनि लॉ में आहे उहा आहे सिंध एनवायरमेंटल प्रोटेक्शन एजेंसी। उनखे सॼो जो सॼो इहो कमु करिणो, उहो फुल फ्लेज एजेंसी आहे। जीअं पाण वटि पुलिस डिपार्टमेंट आहे, असां वटि एजुकेशन डिपार्टमेंट आहे, असां वटि इरिगेशन डिपार्टमेंट आहे, इहो एजेंसी बि आहे, उनखे कमु करिणो आहे। सितम ज़रीफ़ी आहे त उहा कमु नथी करे।
असां वटि साफ़ पाणी जो मसइलो थियो, तव्हांखे ख़बर हूंदी त मुंहिंजे ख़्याल में 6-7 साल पहिरीं असां वटि उन ते बि हिकिड़ी जेको आहे सो कमीशन ठहियो हो, पर स्टिल असीं चई सघूं था त साफ़ पाणी जो मसइलो असांजो जेको डोमेस्टिक इवन जेका सप्लाई आहे उन लेवल ताईं बि असांजो ख़तमु कोन थी सघियो आहे, रिज़ॉल्व कोन थी सघियो आहे। त असीं कीअं मतिलबु इन माहौल जंहिंमें असांजी ज़िंदा रहण जो सबबु आहे जेको माहौल ऐं जेका हर शइ असांजे इकोसिस्टम सां कनेक्टेड आहे, उन में असां माण्हू आम तौर ते एतिरा ईअं सम्झो त इररिलेवेंट जेके आहियूं बीठा आहियूं, इन जी आगाही केरु ॾींदो? जॾहिं त इहो कमु तव्हां चओ था त हुकूमत जो आहे, पर हुकूमत त नथी करे। हाणे हुकूमत खां जेकॾहिं इहो नथो कमु थिए त पोइ असां मां हर आम माण्हू इन जी ज़िमेदारी कीअं खणी सघे थो? इन जी ज़िमेदारी सभिनी खणणी पवंदी। न खणंदासीं त असांजो ईंदड़ नस्ल लोड़ींदा। अॻे चवंदा हुआ त इहो मसइलो ॾाढो सुठो हिकिड़ो जुमिलो आहे बराक ओबामा जो, त हिन मसइले खे असां हाईलाइट था करियूं, ईंदड़ नस्ल लोड़ींदी, असां डिस्कस था करियूं, हो उन्हनि लाइ ज़िंदगी मौत जो मसइलो हूंदो। हे जेके कमीशन्स वेहनि थियूं, रिसर्च थियनि थियूं, असां वटि सितम ज़रीफ़ी इहा आहे त इहा काग़ज़नि जी हद ताईं रहे थी। केरु तव्हां वटि सिंध में इन्वायरमेंट ते तमामु घणा PhDs हूंदा, डिपार्टमेंट्स आहिनि, कंहिं बि उन्हनि जी थीसिस खे यूटिलाइज़ कोन कयो आहे, कंहिं बि उन्हनि जी रिसर्च खे यूटिलाइज़ कोन कयो आहे। उन्हनि जी रिसर्च खे यूटिलाइज़ कयो वञे, कमीशन जी रिपोर्ट पधरी कई वञे, कमीशन छा चयो, कमीशन जे कयल फ़ैसिलनि खे इम्प्लीमेंटेशन कई वञे। हाणे इहा अवेयरनेस पैदा करणी पवंदी। ऐं जंहिंमें चवंदसि त असांजी सिविल सोसाइटी, असांजो पढ़ियल लिखियल तबिको, ख़ासि तौर ते उस्ताद आहे, उस्ताद जो हिकिड़ो तमामु वॾो रोल आहे। हुन वटि बैक वक़्तु शागिर्दनि जो 50 खां 100 शागिर्दनि खे जॾहिं पढ़ाए थो, मतिलबु उहो हिकिड़ो माइंडसेट जेको क्रिएट करे थो, ऐं इहो ई नस्ल अॻियां वधंदो जेको कंदो। वरना क्लाइमेट चेंज जा असरात त तव्हां 2022 जी ॿोॾियुनि में बि ॾिठा, अॻु में बि ॾिठा, हिन साल बि जेके लाड़ में बरसातूं पयूं आहिनि, एतिरियूं अॻु में तेज़ वॾियूं बरसातूं कोन पयूं आहिनि, तमामु पुराणा रिकॉर्ड टुटी विया आहिनि हलिया। हींअर असां ॾिसूं त सिंध में असां कल्ह पंहिंजे हिकिड़े प्रोग्राम में व्लॉग में असां इहा ॻाल्हि कई त 9 लख एकड़ ज़मीन उहा ईअं सम्झो त ख़ाली कराए उन जा डॉक्यूमेंट्स मुराद अली शाह जे हवाले कया आहिनि। इहो यकीनन कचे जी ज़मीन बि आहे ऐं उहा असांजे ॿेले खाते जी ज़मीन बि आहे। त असांजो जेको ॿेला आहिनि उहे त सिंध में तक़रीबन ऑलमोस्ट ख़तमु थी विया आहिनि हलिया। असां वटि ॿेलनि जी ज़मीनुनि ते माण्हू हींअर ज़रई जेका आहिनि से आबादी पिया कनि ऐं उन्हनि ते कब्ज़ा थी विया आहिनि। त इहो असां जेको पंहिंजे इलाइक़े खे या पंहिंजे धरती खे या पंहिंजनि माण्हुनि खे जेको नुक़सानु पहुचायूं पिया, ऐं उन ते असां एतिरा बेहस जेके आहियूं पूरी क़ौम, ऐं चवंदसि त एतिरी बेहसी जो जेको आहे सो मुज़ाहिरो था कयूं, इन जो नतीजो आख़िर में किथे वञी निकिरंदो ऐं छा निकिरंदो? ॿेलो असीं चवंदा आहियूं ऑक्सीजन आहे, फिफड़ आहिनि असांजे धरती जा। वण कटिजी वियो त सम्झो असांजे जीअण जो हिकिड़ो रस्तो बंदि थी वियो। मुंहिंजी थोरी घणी ज़मीन आहे मातली खां अॻियां कड़ेगंवर रोड ते। 2 साल अॻे, बल्कि 2 साल अॻे मूंखे कुझु पैसनि जी ज़रूरत हुई, ज़मीन ते कुझु वण बीठा हुआ, 750 खनि वण मूं कटराए उहे पैसा पंहिंजे कत बांधमि, पाण पोखियाम ज़मीन ते। जॾहिं आउं सेकेंड टाइम वियसि ज़मीन ते घुमणु, तव्हां बिलीव कंदो मुंहिंजी अखियुनि मां पाणी किरी पियो। मूंखे ऐं डिप्रेशन में हली वियो सॼो, त मूं शायदि को ॾोह करे विधो। पोइ मूं पंहिंजो पाण ते पेनल्टी रखी त बदिले में मूंखे हाणे वण पोखणा आहिनि। मूं 2023 में 10,500 वण हया आहिनि। पंहिंजी सुठी एग्रीकल्चर ज़मीन खे मूं वण सिर्फ़ु पोखिया आहिनि, ॿियो कुझु न कयो। अच्छा। हिन साल आउं 2,500 खनि वण ॿिया बि पोखे वियो आहियां, छो जो हींअर तमामु वॾियूं बरसातूं पयूं आहिनि लाड़ में, चेल जेतिरो पाणी ओवरऑल ज़मीन में बीठो आहे, मेजॉरिटी वण त ॿुॾी विया आहिनि हलिया, वरी पोखींदसि आउं। मुंहिंजो टारगेट आहे त आउं बज़ाते ख़ुदि अकेली हैसियत में बि घटि में घटि तॾहिं 50,000 खां 1 लख वण पंहिंजी ज़मीनुनि ते हणंदसि। इहा मूंखे ॾाढी ख़ुशी पई थिए त तव्हां एॾो वॾो कमु कयो आहे, छो जो आउं इन्वायरमेंट ॼाणा थो। मूंखे ख़बर आहे त ही मुंहिंजे ईंदड़ नस्ल लाइ सर्वाइवल जो मसइलो आहे। उन इलाइक़े में हाणे माण्हू बीहनि था, उहे ज़मीन ते घुमनि था, मुंहिंजे ते मूंखे ॾाढी ख़ुशी थी थिए। यकीननि पैसो हर कंहिं माण्हू खे मिठो आहे, हर 6 महीने फ़सुलु लहे थो, मज़ो थो अची वञे लियो, वण पोखिजे थो, उनजो फल वठणु या काठी जेको बि उहो 5-6 साल खां पोइ जो
किस्सो आहे। मतिलबु असांखे जेकॾहिं हिकिड़ो वणु पोखे ऐं कटियूं था त असांखे उन जाइ ते ॿ वण जेके आहिनि पोखणु खपनि। इहा भला असां 10,000 हर को वण न पोखे, 2 वण त हर को पोखे सघे थो। असां माण्हू चवनि असीं साईं फ्लैटनि में था रहूं, मूं फ्लैटनि में वॾा वण ॾिठा आहिनि। मलेशिया में बालकनी में मूं वॾा वण बीठल ॾिठा हुआ। शहर जे विच में असां झंग ॾिठा। असां जंहिं यूनिवर्सिटी पढ़ंदा यूनिवर्सिटी ऑफ मलाया में, यूनिवर्सिटी ऑफ मलाया जे विच में तक़रीबन 10 खां 15 एकड़नि जो एॾो घाटो झंग आहे, जंहिंमें जानवर बेलो छॾियल आहे। असांखे ज़िमेदारी खणणी पवंदी, असांखे ज़िमेदार थियणो पवंदो। न थींदासीं त असांजो ईंदड़ नस्लूं तबाह थी वेंदियूं। अच्छा, हिकिड़ो नंढड़ो क्वेश्चन, त जेकॾहिं हिकिड़ो माण्हू ईअं सम्झो त दुनिया जे कानून जे मुताबिक़, एनवायरमेंटल लॉ जे मुताबिक़ हिकिड़ो माण्हू जेकॾहिं हिकिड़ो वणु कटे थो उनखे कहिड़ी सज़ा मिलणु खपे? सो दुनिया में बाक़ाइदे पेनल्टीज़ रखियल आहिनि। मलेशिया में हूंदो 1000 रिंगट ॾंढ हूंदो हुयो, 40,000 खां मथे हिकिड़े वण। हाणे दुनिया में माण्हुनि, यूरोप में मुंहिंजे ख़्याल में पाकिस्तानी 1.5 खां 2 लख रुपया ॾंढ आहे हिकिड़ो वणु वढण जे। असां वटि त ॿेलनि जा ॿेला वढे था छॾनि, को पुछाणो कोन्हे। मुंहिंजी रिहाइश जामशोर में आहे। जामशोर दरिया जे कप ते रायलो ॿेलो आहे। कंहिं वक़्त में इहो रायलो ॿेलो वॾो ॿेलो हूंदो, इन में हरण हूंदा हुआ। हाणे हरण त परे जी ॻाल्हि आहे, तव्हांखे किलोमीटर्स ताईं वण को नज़र पवंदो। वरी हींअर फॉरेस्टेशन थी आहे, हिननि 2 साल अॻु में वण पोखणु शुरू कया आहिनि। मुंहिंजो अंदाज़ो 1.5-2 लख वण पोखे विया आहिनि हलिया। पर वण जीअं जवान थींदा वञनि तीअं पोयां माण्हू कटींदा वञनि। को चेक एंड बैलेंस कोन्हे, न फॉरेस्ट डिपार्टमेंट तरफ़ां न डिस्ट्रिक्ट गवर्नमेंट तरफ़ां को चेक एंड बैलेंस कोन्हे। तमामु घाटा वण हुआ, स्लोली ग्रेजुअली घटि पिया वञनि। तव्हां महसूसु कयो हूंदो त हींअर असां वटि झिरकी जेका आहे, उहा असांजे घर में जेका रहण वारी झिरकी आहे, उहा तव्हांखे तमामु घटि नज़र ईंदी। तव्हांखे जेको तोतो आहे साओ, उहो तव्हांखे नज़र कोन ईंदो। ऐं उनखां अलावा ॿिया इलाही सारा पखी आहिनि, उहे तव्हांखे नज़र कोन ईंदा। हींअर असांखे सिर्फ़ु कांग जेको आहे वधीक नज़र अचे थो। उहो शायदि पंहिंजो सर्वाइवल कीअं थो करे, आई डोंट नो। बाक़ी उनखां अलावा असांखे ईअं चइजे त पोपट मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा, उहे बि असांखे नज़र नथा अचनि। असांखे भंभोरी नज़र कोन थी अचे। असांखे इलाही सारा ख़ूबसूरत जीत जेके हूंदा हुआ, जेके कलरफुल, उहे नज़र नथा अचनि। त इहे इन्हनि सभिनी जो तालुक़ु माहौलियात सां आहे, इकोसिस्टम आहे सॼो। इहे जीत जरासीम हिकिड़े वण मां पोलिनेशन जो कमु था कनि। इन्हनि जो तइदादु वधे थो त इन्हनि खे पखी खाए नॉर्मलाइज़ था कनि, जंहिंमें तितर थियो, बटेर थिया। तव्हां इहो तोतो ॿुधायो साओ, इहो तोतो अंबनि जे वणनि में वेंदो हुयो घणो करे, या वॾनि पुराणनि वॾा वण ई कोन बचिया आहिनि। माण्हू वण वढे उते सोसाइटियूं पिया ठाहिनि, अर्बनाइज़ेशन वधंदी थी वञे, काठ महांगो थींदो वञे त माण्हू उनखे कमर्शियल पर्पज़ लाइ इस्तेमालु था कनि। वण वढियो, बाज़ार में खपायो, बचनि जा पेट था पालनि। असां इकोनॉमिकली वीक आहियूं, शायदि इहो हिकिड़ो वॾो रीज़न आहे। इन्हनि शयुनि जे इकोसिस्टम आहे सॼो, हर का शइ ॿिए ते डिपेंडेंट आहे। हाणे विच मां अगरि साइकिल कटिजी थी वञे, डिपेंडेंसी टुटी थी वञे, त मथियूं ऐं हेठियूं ॿिन्ही जो सर्वाइवल ॾुखियो थो। अमेरिका में हिकिड़ी इंडस्ट्री लॻी, उन इलाइक़े में हिकिड़ा नायाब क़िस्म जा ॾेॾर ख़तमु थियणु लॻा। उतां जी सिविल सोसाइटी एॾी मज़बूत आहे, एॾो कमिटेड आहे। उन्हनि सू कयो उन इंडस्ट्री ते, उन्हनि खे बंदि करणी पइजी वई, त छो जो इन इलाइक़े जा ॾेॾर डिस्टर्ब थींदा। अफ्रीका जे झंगलनि में भोलड़नि खे रुगो संभालण लाइ करे, बनमानन्स खे संभालण लाइ करे हुननि हिकिड़ा अलॻि सां सेंचुरीज़ छॾियूं आहिनि, त इन्हनि में हाणे को माण्हू दाख़िल न थिए। असां वटि खीरथर पार्क आहे। अफ़सोस जो उते शिकार आम थो थिए। थर में असां वटि शिकार आम थो थिए, त उहो साइकिल खे ब्रेक असीं पाण था करियूं। असां वटि मारखोर जेको जानवर आहे, असां वटि नायाब जेके हरण आहिनि, उन्हनि जो नस्ल जेको आहे उहो ख़तमु थींदो थो वञे। असां आख़िर मतिलबु सिविल सोसाइटी हिकिड़ो प्रेशर ग्रुप जेको आहे उहो पंहिंजो ठाहे ऐं इहो कमु करे सघे थी। त असां, छो जो असां ॾिठो आहे त ॿाहिरनि मुल्कनि में प्रेशर ग्रुप्स हूंदा आहिनि, मुख़्तलिफ़ नंढनि इशूज़ ते 20-25 माण्हू गॾिजी हिकिड़े ख़ासि मतिलबु एजेंडा ते उहो पंहिंजो एहतजाज रिकॉर्ड कराईंदा आहिनि ऐं हुकूमत खां उन कम खे कराइण जे लाइ या उन कम खे रोकण जे लाइ एहतजाज कंदा आहिनि ऐं हिकिड़ो कदम खणंदा आहिनि। असां वटि अहिड़े क़िस्म जी का बि सोसाइटी कोन्हे। प्योरली एनवायरमेंट खे, नेचर खे प्रोटेक्ट करण लाइ कोन्हे। जेके 2-4-5 NGOs आहिनि, उहे स्पेसिफिक प्रोजेक्ट बेस्ड कमु थियूं कनि। उनजा पंहिंजा मक़ासिद आहिनि। असांजो इहो
टॉप प्रायोरिटी कोन रहियो आहे एनवायरमेंट। अच्छा, हींअर तव्हां ॾिठो हूंदो त सिंध यूनिवर्सिटी में ऐं सुञा थी त 1000 एकड़ ज़मीन जेका आहे उते ईअं ख़ाली पई आहे, कुझु ते कब्ज़ा बि थियल आहिनि, त जेका ख़ाली ज़मीन पई आहे उन ते कंहिं क़िस्म जी जेका आहे सा वणकार छो नथी कई वञे, कंहिं क़िस्म जी जेका आहे सा उते वण पोखिया वञनि, हिकिड़ो ॿेलो ठाहियो वञे जंहिंजे अंदरि ख़ूबसूरत जेको आहे सो माहौल पैदा थिए, ऐं इन क़िस्म जो कमु असां यूनिवर्सिटी छो नथियूं कनि? सिंध यूनिवर्सिटी में गुज़िरियल वाइस चांसलर डॉक्टर बुरफत हिकिड़ो अर्बन फॉरेस्ट जो प्रोजेक्ट लॻायो, जंहिंमें जेको लाइब्रेरी का सीरो पॉइंट ते मथे चढ़ूं था, लेफ्ट साइड ते पवेलियन वारी साइड ते इते हुननि टांकी बि ठाराई, सॼो सिस्टम बि कयो, पर जीअं उहो वियो त बि असांजी इंतिज़ामिया उनखे कोन ॾिठो, उहे सभु वण सड़ी विया। हुन पासे ॿिए कंहिं वाइस चांसलर जे दौर में खजियूं पोखियूं वयूं हुयूं, खजी छो जो बग़ैर पाणी जे बि सर्वाइव करे सिंध यूनिवर्सिटी तमामु घणी ज़मीन आहे, इवन कराची वाह टिपी हिन पासे बि अचिजे थो तॾहिं बि ज़मीन आहे। अलामा आया काज़ी जॾहिं इहा ज़मीन सिंध यूनिवर्सिटी ज़मीन सिलेक्ट कई हुई तॾहिं बाबा ॿुधाईंदो हुयो त इन ज़मीन में एग्रीकल्चर पर्पज़ लाइ बि अलामा साहब ज़मीन छॾी हुई, त उन मां जेको अनाज निकिरंदो उहो हॉस्टल ते रहंदड़ शागिर्दनि खे खाराइबो। अच्छा, तमामु घणी ज़मीन हुई, पर हाणे मतिलबु उहो विजन जेको आहे उहो वेस्ट थी वियो। वेस्ट थी वियो। पाणी सिंध यूनिवर्सिटी जे मथे पुॼंदे पुॼंदे पेट्रोल जी क़ीमत जेतिरो महांगो थियो थो वञे, तमामु घणो महांगो थो थियो वञे। ॿियो 2-3 पंपिंग स्टेशन्स ख़रीदो छो सिंध यूनिवर्सिटी मथे आहे इलाही, हुअणु घुरिजे। तव्हां दुनिया जूं ॿियूं वञी यूनिवर्सिटियूं ॾिसो, उते त जेकॾहिं आउं सम्झां थी त हिन जा पंहिंजा लॻल हुजनि खूह खोटा आहिनि, उन्हनि मां पाणी जो जेको आहे सो निज़ाम पाण ठाहे सघनि। मैनेजमेंट वीक आहे असांजी ओवरऑल, असां वटि विजन न आहे, असां वटि विजन कमिटमेंट बि कोन्हे। विजन हूंदो न 10 साल पोइ जो सोचनि, 20 साल पोइ जो सोचनि, असां त हिकिड़े साल जी प्लानिंग बि नथा कयूं। मूं उन्हनि ॾींहंनि में पुछा कराई कंहिं यूनिवर्सिटी जे ऑफिसर खां त इहो असां अर्बन फॉरेस्ट लॻायो हो, उनजो छा थियो? चईं सेहड़ सभु खाई वियल वण। सेहड़ हिकिड़ो वणु खाईंदी, 2 खाईंदी, सभु त कोन खाईंदी। त माना इहो बहानो हुयो उन शइ खे न संभालण जो। ऐं ॿियो हिकिड़ो असां वॾो हिकिड़ो सितम ज़रीफ़ी आहे, शइ अगरि का तबाह थी त असां ॿिए ते इल्ज़ाम हणी था छॾियूं, असां ओन कयूं त मुंहिंजे वक़्त में आहे, मुंहिंजे हथ में आहे। हाणे भला जंहिं जेको वणे सो कयो, आउं त उनखे ठाहियां। अच्छा, असां वटि ज़ाहिरी ॻाल्हि आहे त धरती ते असां जेकॾहिं ॾिसूं जेकी बि शयूं आहिनि उन्हनि में दरियानि जो किरदारु जेको आहे हमेशह तहज़ीबुनि खे ईअं सम्झो त आबाद करण में रहियो आहे। ऐं असांजे सिंधू दरिया ते हींअर काफ़ी मसइला हलनि पिया, हींअर बि जेके आहिनि से पाणी सिंध जो जेकॾहिं ॾिठो वञे त असांखे पूरो नथो मिले। ऐं अमेरिका में हिकिड़ो दरिया आहे एमेज़ॉन रिवर, उन खे असां ॿुधो आहे त हिकिड़े माण्हू जे जीअं राइट्स हूंदा आहिनि, उन दरिया जा जेके आहिनि से राइट्स मुक़ररु थियल आहिनि हिकिड़े ह्यूमन वांगुरु, ऐं उहा उनखे स्टेटस मिलियल आहे। त इन जे बारे में तव्हां असांखे ॿुधायो। एमेज़ॉन खे लीगल पर्सन जो स्टेटस आहे। लीगल पर्सन जो स्टेटस आहे। अच्छा, हाणे इनखे थोरो असांखे ॿुधायो, खोले ॿुधायो। उहो माण्हू जीअं असांजा हक़ूक़ आहिनि, माण्हुनि जा हक़ आहिनि, ईअं उनखे लीगल पर्सन जो स्टेटस ॾिनो, ईअं जानवरनि खे बि ॾिनल आहे स्टेटस। कैनेडा में माण्हू औरतुनि ऐं ॿारनि खां पोइ जेके वॾे में वॾा राइट्स आहिनि उतां जे जानवरनि जा आहिनि। अच्छा, ख़ासि तौर ते पेट एनिमल्स जा, छो जो उहे वीचारा लाचार आहिनि, रहनि उन्हनि माण्हुनि जे कस्टडी में रहनि था, डिपेंडेंट आहिनि, या के पिंजरनि में बंदि आहिनि, उन्हनि जा तमामु घणा हक़ आहिनि। अच्छा, ठीकु आहे। अहिड़े ई नमूने सां दुनिया में दरियानि जा, वणनि जा लीगल राइट्स आहिनि। सिंधु दरिया असां लाइ शहरग जो मसइलो आहे। असां वटि हिकिड़ा वॾा मिसकनसेप्शन वेठल आहे मथे वेठल दोस्तनि जी, त पाणी तव्हां समुंड में ज़ाया था करियो, इकोसिस्टम खे बैलेंस थो करे। पाणी मिठो पाणी जॾहिं कड़े पाणी सां मिलंदो आहे त उनखे पोइ ते धिकींदो आहे, न धिकण जी सूरत में उहो कड़ो पाणी वरी ज़मीन ऑक्यूपाए कंदो आहे। हाणे तव्हां वटि ठटे जूं, सुजावल जूं, बदीन जूं कई देहूं समुंडगी वियो आहे। खारे छाण जी यूनियन काउंसिल में अंग्रेज़ जे दौर में इते पिकनिक करण माण्हू ईंदा हुआ, एॾो ख़ूबसूरत हूंदो हो। खारे छाण जा ज़मींदार चवनि था त सनसेट जेको आहे उनखे ॾिसण जे लाइ माण्हू जेको आहे सो ईंदा हुआ। खारे छाण जा ज़मींदार एतिरा त अमीर हूंदा हुआ, ज़मीनूं एॾियूं ज़रख़ेज़ हूंदियूं हुयूं जो उतां जा माण्हू
ठिकरनि या चांद इन्हनि में जिस्त या स्टील जे थां में कोन खाईंदा, चांदी ऐं सोन जे थांवनि में मानी खाईंदा हुआ। अच्छा, एॾा रिच हूंदा हुआ। खारे छाण जी यूनियन काउंसिल कराची जी म्यूनिसिपल कमेटी खे लोन ॾिनो हुयो। हाणे खारे छाण जो इलाइक़ो सॼो जो सॼो पाणी हेठि आहे, समुंड जे पाणी हेठि आहे। मूंखे हिकिड़ो माण्हू मिलियो छटे में, उन गाॾे ते कुझु फ्रूट पे खपायो। फ्रूट खां वरितोसीं, पुछोमांसि किथे जो आहीं? जी खारे छाण जो आहियां। छा कंदो हुयो उते? चई उते त असांजी जाम सारी ज़मीन हुई, वॾा ज़मींदार हुआ असांजा वॾा। तसवुरु कयो उहे माण्हू जेके सोन ऐं चांदी में खाइनि, उन्हनि जो औलाद हाणे फ्रूट पियो खपाए छटे शहर में, सिर्फ़ु इन करे जो समुंड जो कड़ो पाणी चढ़ी आयो मथे, ज़मीनूं सॼियूं ऑक्यूपाए करे वियो हलियो, ज़मीनूं सॼियूं खारियूं थी हलियूं, त इकोसिस्टम ख़तमु थी हलियो। अच्छा, असांजे समुंड खे बि असांजो जेको मैनग्रोव्स जेके लॻनि था उहे बि कटिया था वञनि, ऐं उन सां असांजी ज़ाहिरी ॻाल्हि आहे त मच्छी ऐं झींगो उन्हनि जे नस्ल जो जेके अफ़ज़ाइश थिए थी उन ते असरु पवे थो। हींअर असांखे ख़बर आहे त असांजी हिकिड़ी NGO आहे, उन में हिकिड़ो असांजो सुठो सिंध जो जेको आहे सो भाउ आहे असांजो कमु करे पियो। भला उन केतिरे हद ताईं उहो कमु कयो आहे ऐं तव्हां उनखे केतिरो सक्सेसफुल चई सघो था उन कम खे? मैंग्रोव्स ते सिंध गवर्नमेंट बि कमु कयो आहे। अच्छा, असां सिंध गवर्नमेंट जी जेके सुठियूं ॻाल्हियूं आहिनि उनखे एप्रिशिएट कंदासीं। सिंध गवर्नमेंट तमामु वॾो मैंग्रोव्स जो बल्कि वर्ल्ड रिकॉर्ड क़ाइमु कयो आहे। सुजावल खां वठी बदीन ताईं अलॻि केतिरा हज़ारे हेक्टर ज़मीन आहे जंहिंमें मैंग्रोव्स पोखिया आहिनि। मूंखे हैरानगी थी 2023 में कार्बन क्रेडिट जे मद में सिंध गवर्नमेंट के $17 मिलियन मिलिया। कार्बन क्रेडिट छा हूंदो आहे? जॾहिं वण पोखिबा आहिनि तमामु घणा, उहे जेके ऑक्सीजन प्रोड्यूस कंदा आहिनि, त अमीर मुल्कनि जा इंडस्ट्रियलिस्ट उहा ऑक्सीजन क्लेम कंदा आहिनि। अच्छा, त इहा मतिलबु असांजो कंट्रीब्यूशन आहे? असांजो कंट्रीब्यूशन आहे। ऐं दुनिया में जेके डेवलप कंट्रीज़ आहिनि उते का बि इंडस्ट्री लॻाइबी आहे त उनखे पहिरीं, छो जो उहा ऑक्सीजन कंज्यूम कंदी आहे असांजी। जीअं मूं तव्हांखे सवेर चयो त धरती असांजी कंबाइन प्रॉपर्टी आहे, त हू धरती जी जॾहिं ऑक्सीजन कंज्यूम कंदा, कार्बन डाइऑक्साइड प्रोड्यूस कंदा, त उनखे बदिले में ओतिरा वण पोखणु घुरिजनि। इहो दुनिया जो हिकिड़ो स्टैंडर्ड आहे, सेटल्ड प्रिंसिपल लॉ जो आहे। हाणे हो छा कंदा आहिनि? पोइ जिन मुल्कनि में घणा वण पोखिया वेंदा आहिनि उन्हनि जी ऑक्सीजन सम्झो त ॿिनि लफ़्ज़नि में कॾहिं पाण दैट इज़ कॉल्ड कार्बन क्रेडिट सेल थींदा आहिनि। ठीकु आहे। सिंध गवर्नमेंट खे हींअर 2025 में मुंहिंजे ख़्याल में $25 मिलियन मिलण जी एक्सपेक्टेशन आहे। ज़बरदस्त। ऐं इहा ॻाल्हि अगरि असांजे ज़मींदारनि खे ख़बर पवे त वण पोखण जा हे फ़ाइदा आहिनि, उन खां अलावा वण जी ऑक्सीजन बि विकामे थी, असांजा ज़मींदार त हिन ॾे तमामु लही पवंदो। इन ते थोरो वधीक डिटेल सां ॿुधायो त असांजे ज़मींदारनि खे जेको आहे सो। ज़मींदार असांजो फोकस थो करे, ठीकु आहे, असीं पाकिस्तान एग्रीकल्चर मुल्क आहे ऐं इन ते असीं डिपेंड था करियूं। ज़मींदार असांजो इन ते तमामु घणो डिपेंड थो करे, पर जे ज़मींदार पंहिंजी ज़मीन जो हिकिड़ो हिसो मख़सूस करे छॾे। ॾिसो न, वण पोखण जा इलाही फ़ाइदा था थियनि। मिसाल, बरसातुनि जे वक़्त में तमामु घणो पाणी थो बीहो रहे, ख़ासि तौर ते लाड़ जी ज़मीनुनि में जिते सिम कोन्हे उते ज़मीनूं ॿुॾियूं थियूं वञनि। हाणे जे तव्हांजा उते 10 खां 20 हज़ार वण बीठा आहिनि, उहे पाणी पींदा, उहे बैक पाणी जो वाटर लेवल कंज्यूम कंदा, त नई ईंदड़ ॿोॾि बरसाति जो पाणी जंहिंमें फसलुनि जे ॿुॾण जो डपु कोन रहंदो। सभ मां वॾे में वॾो फ़ाइदो इहो आहे। साल ते उन्हनि खे काठी जी छांग जी मद में तमामु घणो पैसो वेंदो। असां लाड़ में पाण वटि घणा ॿेला आहिनि या हुड़ियूं था पोखियूं बब्र जूं। हाणे बब्र एॾो त को काराए थो वण आहे, जे हिसाब करियो त बब्र तव्हांजो केले खां घणो कमाईंदो आहे। अच्छा, बब्र जो वण फी वण मां पलड़ो थो निकिरे साल में हिकिड़ो दफ़ो। पलड़ो बाज़ार में ₹50 किलो थो वञे। अच्छा, उहो मेडिसिन जे तौर ते इस्तेमालु थो थिए? मेडिसिन, पर जानवरनि खे फूड लाइ इस्तेमालु। ठीकु आहे। मिसाल, शहरनि में माण्हू पालनि था न, छेला पालनि था, गाबा रखनि था, इज़ोइला, उहे पलड़ो ख़रीद था कनि। मुख़्तलिफ़ इंडस्ट्री जे कम में बि थो अचे। हिकिड़ो वण मां कम अज़ कम तव्हांजो 10 खां 20 किलो या मण ताईं बि पलड़ो निकिरे थो। माना 1.5 खां 2 हज़ार रुपया हिकिड़ो वण साल में कमाए थो। अगरि एकड़ में पाण 3
फुट जे मुफ़ासिले ते 6 फुट जी पाण रो टू रो रखूं मुफ़ासिलो त 1250 वण पोखजनि था। 1250 वण अगरि अधु मण बि ॾियनि त माना असांजा 600 मण निकिरनि, पल्लो निकिरे सालाना। उन खां अलावा उन मां जेको आहे सो खौर निकिरे, ॿूरी निकिरे, उन खां वधीक तव्हांजी माखी निकिरे। हर साल में हिकिड़ो दफ़ो वण खे छांग करे उनखे हल्को कबो आहे ताकी ज़ोर में टुटे न या थिए। उहा काठी तव्हांजी विकामे त सिर्फ़ु अगरि ॿॿुर ई पोखजनि त ज़मीनदार उहो साल ते कमांद खां, सारियुनि खां, कणक खां घणो कमाईंदो। अच्छा, ऐं नथो चवां त सारियूं पोखणु बंदि करे छॾजनि या बैलेंस वारी ॻाल्हि हुजणु खपे, मतिलबु तव्हांखे हिकिड़ो हिसो मुख़्तस करे छॾणु खपे। अच्छा, इन में असांजी जेका एग्रीकल्चर यूनिवर्सिटी आहे उन जो कॉन्ट्रीब्यूशन मूंखे तमामु घटि नज़र ईंदो आहे। त असां ईअं चई सघूं था त ईअं लॻे थो त सिंध जी जेका असांजी इहो जेको आहे सावक वारो जेको हिकिड़ी कैंपेन आहे उहा असांजी उहा यूनिवर्सिटी हलाए कोन थी, जंहिंजो फ़र्ज़ु आहे त इन क़िस्म जी अवेयरनेस क्रिएट करे। हींअर मरीज़ साहब आहिनि उते वाइस चांसलर, मूं कल गुज़िरियल हफ़्ते या 10 ॾींहं थिया आहिनि ॾिठो त हाणे उन्हनि कैंपेन हिकिड़ी हलाई आहे 1 करोड़ वण पोखण जी। टारगेट त कयो अथनि, अलाह उन्हनि खे हिमत बि ॾींदो ऐं कामयाबी बि ॾींदो। वण ॾिठुमि उन ते टीवी चैनल ते, अंब जा वण पोखियल हुया। अंब जा वण 1 करोड़ पोखणु ॾाढा ॾुखिया आहिनि, पर के बि वण पोखनि। असांजो कंहिं वण सां न माइटी आहे न दुश्मनी आहे, जेको वणनि सो पोखनि। निम तमामु तेज़ थो वधे, सिंध जी निम आलीशान निम आहे। ज़ियालत जे दौर में किंग फैसल चयो हुयो हिननि खे त असांखे अहिड़ा वण ॾियो जेके सऊदी अरब जी गर्मी सस्टेन कनि। त क़ाइदे ज़ियालत जे दौर में 20,000 आहिनि या 2 लख आहिनि, मूंखे एग्ज़ैक्ट नंबर यादि कोन्हे, एतिरियूं निमनि जा वण मोकिलिया हुननि खे जेके सऊदी जी शदीद गर्मी में बि सर्वाइव करे विया। बल्कि हींअर मूं ॾिठो अबूधाबी में जेको पाण कराची हलूं था, चाहे ठठे वारा रोड था हलूं, चाहे जामशोर वारे रोड था हलूं, ॿिन्ही रस्तनि ते कराची खां ॿाहिरि तक़रीबन 40-50 किलोमीटर ते ॿई साइडूं निम बीठा आहिनि। हाणे कोरनो कार्पस वण अची वियो आहे। अच्छा, कोरनो कार्पस जेको वण आहे उन जे बारे में हिकिड़ियूं अजीब क़िस्म जी जेका आहे असां मिथ जेका आहे उहा तव्हां चई सघो था त राइज आहे त हीउ पाणी वधीक थो खाए, एनवायरमेंटल जेको आहे सो फ्रेंडली कोन्हे, इन जे मथां जेके पखी आहिनि उहे पंहिंजा आखेरा नथा ठाहिनि। इन जे बारे में थोरो साईं ॾिसो, उन में का सिमेल आहे शायदि। ऐं उनजो एक्सपर्ट त कोन आहियां, पर मूं ज़ाती तजुर्बो करे ॾिठो आहे। मूं वटि बि 5-7 हज़ार वण बीठा आहिनि इन जा, कोरनो कार्पस जा। पखी वाके वण कोन थो ठाहे, नंढी माखी कोन थी वेहे, वॾी माखी वेहे थी। ठीकु आहे, पाणी पीए थो किन लाइ कलना त पोइ ॾाढो सुठो आहे न, जिथे पाणी वधीक आहे। जिथे ज़मीन कलराठी आहे त तव्हां उन ते पोखे सघो था। जेका बंजर ज़मीन आहे, कलराठी बनी आहे, जिते ॿियो को बि वण नथो थिए, उते कोरनो कार्पस थियो थो वञे। तव्हां वटि जीअं पाण सवेल ज़िक्र कयो त ॿोॾि जी सूरत में पाणी तमामु घणो अची वियो ज़मीन ते, सरफेस ते बीठो आहे। कोरनो कार्पस जो वॾो वण हिकिड़ी बाल्टी पाणी हिकिड़े ॾींहं में पीए थो। तव्हांजा 10,000 वण हिकिड़े क़िस्म जो ट्रीटमेंट वण आहे। उहो ज़मीन खे बि ठाहियो छॾे, ज़रख़ेज़ थो करे, ऐं हर ज़मीन में, हर माहौल में थी थो वञे। कोरनो कार्पस ऐं बेद मुश्क तमामु घणो उन्हनि ज़मीनूं जिते कलराठियूं आहिनि, पाणी घणो आहे, ज़मीनदार त पहिरीं फ़ुर्सत में उहो पोखिनि ऐं पोइ तजुर्बो करे ॾिसनि त हुननि ॿियनि फसलनि खां इहे घणो कमाईंदा। मतिलबु जिथे तव्हांजी हेठि ज़मीन में जीअं वाटर लॉगिंग आहे त तव्हां उते इहो वणु पोखे सघो था। हाणे तव्हां खां मुंहिंजो आख़िरी क्वेश्चन इहो आहे त असांजो आम माण्हू जिन वटि पंहिंजे घर जे अॻियां थोरो बि स्पेस आहे जिथे हू हिकिड़ो या 2 वण लॻाए सघनि था, तव्हां उन्हनि खे कहिड़ी सलाह ॾींदव त उहे वण पोखे पंहिंजी मतिलबु माहौल खे बहितर बनाइण जे लाइ जेको आहे सो किरदारु अदा करे? सभ खां पहिरीं इहो त मुख़्तलिफ़ NGOs कमु कनि थियूं किचन गार्डनिंग ते। नंढे नंढे प्लॉट्स ते बि तव्हां मुख़्तलिफ़ गार्डनिंग करे सघो था, पंहिंजी ज़रूरत पाण पूरी करे सघो था। जेको इंडिया जो पंजाब आहे उते मल्टी लेयर गार्डनिंग थिए थी, मल्टी लेयर एग्रीकल्चर थिए थो। मिसाल, हेठि ज़मीन में बसर बीठो आहे, थूम बीठी आहे, अदरक बीठी आहे। ज़मीन जे मथे पाण चऊं त थोरो मथे टमाटो बीठो आहे, मिर्च बीठो आहे। उन खां थोरो मथे वरी ॾोर तार ॿधी पई आहे जंहिं ते
तूरियूं थियनि थियूं, करेलो पोखिजे थो, वरी उहे मथे आहिनि, वरी हर 10-12 फुटनि खां पोइ हिकिड़ो पपीते जो वणु बीठो आहे। माना हिकिड़ो ज़मींदार हिकिड़े एकड़ मां 6-7 फसल खणे थो। इहो ईअं ई थी वियो त हिकिड़े एकड़ मां जहिड़ो 6-7 एकड़नि जो फ़ाइदो वरितईं। त ईअं न आहे त को ज़मीन तमामु वॾी आहे त उहो कमाए थो। जंहिं 5 एकड़ आहिनि, इवन 1 एकड़ आहे, अधु एकड़ ज़मीन बि आहे ॻोठ में रहे थो, उहो बि अगरि ईअं मल्टी लेयर क्रॉपिंग करे त उहो वॾे ज़मींदार खां घणो कमाईंदो। थैंक यू सो मच सरदार शाह साहब, तव्हां असांजे प्रोग्राम में आया ऐं एॾियूं ज़बरदस्त क़िस्म जूं ॻाल्हियूं ॿुधायूं, छो जो माहौल असांजे लाइ सभिनी जानदारनि जे लाइ जीअण जो सबबु बणिजे थो। जेकॾहिं असां हिन माहौल खे ई न बचाए सघंदासीं त असीं पंहिंजी ज़िंदगी बि नथा बचाए सघूं। असांखे जेकॾहिं पंहिंजनि नस्लनि खे हिकिड़ी ख़ूबसूरत धरती ॾेई वञणी आहे त पोइ असांखे हिन माहौल जी हिफ़ाज़त करणी पवंदी ऐं उनजे लाइ सरदार शाह साहब जेके असांखे ॻाल्हियूं ॿुधायूं आहिनि उन्हनि ते अमल करणो पवंदो। नाज़रीन, जेके तव्हांखे असांजो प्रोग्राम पसंदि आयो हुजे त कमेंट ज़रूरु कंदा ऐं जेकॾहिं तव्हां असांजो चैनल अञा ताईं सब्सक्राइब न कयो आहे त सब्सक्राइब कंदा। अल्लाह भाई।